हिकिड़ो नेट ते गाना हिकिड़े मौलाना साहब जा वॾा मशहूर था थियनि। इहो जेको गाना चवंदो थी कन्फर्म जन्नत थी है, तो असां मसालो छा आहे? तूं माना छा थो चवणु चाहे असांखे माना न इस्लामी रंग में आ, इस्लामी रंग में र शैतान असां जाम माण्हू वेठा आहियूं। इहा जेका तूं नमूने गिरला थी आहे न, इहो ॿकरनि ऐं तोतनि वारी जेका तूं खुशड़ कई आहे न, तोता ई कुता तोता खणी हथ में ऐं पाण खे चए थो त माना हे तोसां ॻाल्हाईंदा आहिनि। हा, शुक्र कर तोखे इहो तोतो ॻाल्हावई थो। हिकिड़नि फोटू ईंदी थी नेट ते अक्सर तोता हीअं घरोड़े बुजारी घरोड़े बुज यारा तोता हुजनि आहे न, बूथ में बुजा ॾिनी आहे तोता ई कुता में। इहो छा चवंदो आहे गाने हिकिड़ो अथई, हा, मैं भी रोजा रखूंगा मेरी मैना कहती है तेरी माणे कहती है। पोइ माणे तोखे चए थी त वञी रोज़ा तूं रख न, मूंखे केॾो रमज़ान में तंग कयो थी। हर साल रमज़ान में तुंहिंजो इहो नओं नमूने गिरी लाथी आहे। को माण्हू सवा पंजे कढ थो लॻे, असां जहिड़ो शैतान बंदि हूंदो आहे त तूं सुकून सां माना जेको वणई तूं असांखे ॻाल्हाए वञ। हा, छा थो सम्झे त मां ॿाहिरि नहीं आएगा? अगरि मां ॿाहिरि अची वियो ज़रूरु ॻाल्हाईंदुसि न। तो हाणे मां ॿुध, हाणे ॻाल्हि इहा आहे, इन हरामीअ खे सदाई आहे हिकिड़ी ड्रेसिंग सेंस बि इहो अथई, इन थोके जो ड्रेसिंग सेंस। इहो वरी हो पाईंदो थी, हिकिड़ा कोटियूं था पाइनि, के वरी मथां ईअं माना बिना ॿाहुनि वारियूं ड्रेसियूं जेके थींदियूं आहिनि, इहे लेडीज़ कटिंग वारियूं, इहे था पाइनि, या ड्रेसियुनि ते को सितारे रक्षनि जूं डिज़ाइनियूं था ठाराइनि। हिन कमीने जी वरी शेरवानी अथई, इहो शेरवानी कुता हिकिड़ा, ऐं एॾी कमीनियूं डिज़ाइनियूं हणाईंदो, बर्थ भरियल शेरवानियूं पाईंदो, पाटिया मथे, सम्झे थो। ऐं वरी बूट जी जाइ ते हुनमें सैंडल ते जोराबा, सैंडल ते जोराबा केरु पाईंदो आहे? एॾो जाहिल केॾो आहे यार तूं, हाई क्लास जो अचे तंग कयो थी माण्हुनि खे। चाहे न त तूं इहो न सम्झ त तुंहिंजे इहा फैन आहिनि, फैन सम्झे थो, मथां तूं का भली ॻाल्हि थो करे, तुंहिंजा इहे माना हिकिड़ा फॉलो थी तुंहिंजे कढ बसि ईअं लॻंदा। हक़ीक़त में इहे ॾिसणु चाहिनि था त तूं कहिड़े टाइप जो नयूं नयूं कमीनियूं शयूं ॿाहिरि कढे थो, तूं कहिड़े टाइप जो हिकिड़ो पैदावारी कमीनो आहे। सम्झो न मुंहिंजी ॻाल्हि? मां हूअं न चवंदो आहियां, मां चवंदो यार मौलाना साहबनि ॾे मां न वञा। हे मौलाना साहब यार माफ़ कजो, जेके बाक़ाइदे दीनी मौलाना साहब आहिनि उन लाइ मां वॾी हथ ॿधी माज़रत कंदुमि। हिन खे बिरादरीअ मां कढो पंहिंजी मां यार, न अकुल न हया न शर्म। हे तव्हांजी बिरादरीअ खे लॼाए वरितो। मां त चवां तबियत सां हिन खे टटो हणो तव्हां, तबियत सां। हूअं मौलाना साहबनि लाइ चवंदा आहिनि वीचारनि शरीफ़ माण्हुनि लाइ त मुला जेके आहिनि लोंडेबाज़ी था कनि। अगरि जे तव्हां हिन ते लोंडेबाज़ी कंदव न, हिन कमीने न शेरवाईअ ते, त मां तव्हां सां गॾु आहियां। आई विल सपोर्ट यू मौलाना साहब। हिन खे तबियत सां फटकारियो, हिन जा जेके ईंदड़ वीडियोज़ आहिनि बंदि कयो। हिन खे घर वारा बेइज़्ज़तो नथा कनि त तूं हे छा थो करे? असांखे एॾी ॾींहुं राति गार थी पए, घर वारी बुजनि मथां बुज आहिनि त हरामी तूं हे करे छा थो नेट ते? हिन खे कोई नथो चए। अगरि ये, मां बि चवंदो आहियां घर वारीअ खे, अगरि ये नहीं रुका तो मैं भी नहीं रुकेगा। जंहिंमहिल ॾिस इहो मेरी मैना कहती है मैं भी रोजा रखूंगी, बिल्ली मेरी कहती है मैं भी माच धुआऊंगी। हरामी दला, तूं जानवरनि जी ॿोली थो सम्झे? सिकंदर कबूतर जो पुटु आहियां तूं भला? हा, सिकंदर कबूतर जो पुटु आहे, उहो बि वञे कबूतर वटि, पहिरियां कबूतर सां ॿ टे मिंट कचहरी कंदियूं, अलविदा इहो गम विराईंदो हुई उन कबूतर सां। ॾे त वञूं असां उॾारियूं, शर्त लॻी पई आहे, ठका कंदो ई चई ॿ टे मिंट सब्र त कयो, एॾो प्यार से पाल के बड़ा किया है, इहो तुंहिंजो ई पीउ थी सघे थो, ऐं उहो तूं ई हिनजो नसुल थी सघे थो, ॿियो कोई नथो थी सघे। हरामी बाबा, जेॾी महिल ॾिस रमज़ान में को माण्हू सुठियूं ॻाल्हियूं, त मौलाना तारिक जमील साहब आहे, मौलाना शहनशाह नकवी साहब आहे, इहे सभु ॿुधाइनि था भलियूं ॻाल्हियूं। तूं किथे वियो आहे यार? तूं माना कहिड़े क़िस्म जा माण्हू धरतीअ ते लही आया आहिनि, सम्झई? वरी कुर्बानीअ जे बकरनि ते बि नाता ठाहींदो, इहे बि हिन सां ॻाल्हाइनि था, हर जानवर जी ॿोली सम्झे थो। पोइ तूं हिन क़ौम में छो लथो आहे? हज़रत सुलेमान जे दौर में वञे हा न, तूं हितां जो माण्हू ई न आहे? इंसाननि जी ॿोली सम्झ में नथी अचे, जानवरनि जी सम्झे थो। पाड़े जा लूसी भौंकराए आहीं छा मथां, त उहे बि बेइज़्ज़तो कनी। ज़लील हिकु पहिरें नंबर, जंहिंमहिल ॾिस त इहा फुट लोलींदो अखियुनि जे आॾो इहो बीह थो रहे, शैतान मुंडी कयूं, बेहया हिकिड़ो नंबर वन कंजर। भणा लूणु ई कोन्हे को मुंहं में, हिकिड़े खे लूणु हूंदो आहे ज़ाहिर थींदो आहे त न यार हे थोरे लेवल जो कमीनो आहे। तूं लेवल क्रॉस करे, बाउंड्रीज क्रॉस करे वयूं आहिनि तुंहिंजो कमीनोपन, इंडिया ताईं तूं वञे थो मां जा बोसड़ा। मूंखे तकलीफ़ तुंहिंजे फेम मां न आहे, फेम अलाह साईं तोखे मूंखां वधीक ॾे, पर जेका तूं इहा बेहयाई फैलाई आहे न, इन ते मूंखे वॾी धौंस आहे। तोखां मां गारियल भलो आहियां यार, दीन खे मज़ाक बणाए भेणा। चएसि पाक नबीअ जी सुनत रखे थो, पोइ बि तूं अहिड़ा कम थो करे। जे तुंहिंजो इहो ई मज़हब आहे न, त पोइ मां शैतान जे पासे
वरी चवंदुई शादियां शादियां दो तीन चार दो तीन चार हिकिड़ी मां कई आहे बकायूं तूं वटि आहिनि घर में त मां कयां आहिनि वञी एॾी तोखे तकलीफ़ आहे तुंहिंजूं कहिड़ियूं सिस्टर्स कुआरियूं वेठियूं जो तोखे तकलीफ़ थी थिए सिस्टरी कुता हिकिड़ा रिश्तेदारी दलाल दो तीन चार हिकिड़ी कई आहे उसका दर्द अभी तक गया नहीं जो मां चरियो थी वियो आहियां दो तीन चार हिक बि न ॿ बि न टे न चार जाऊ केॾो आहे यार जाऊ केॾो आहे हिकिड़ो तूं नंबर वन भांचोद दोबारा मेरे सामने कभी आया तो वो फटकारेगा मैं कि छटकना भूल जाओगे वॾियुनि पिननि ते कांचा रखी ऐं वरी दो तीन चार शादियूं कंदो हरामी सिस्टर फकर